अस्सलाम वालेकुम। पंज मेवन जानाला अंब केलो सूफ़ टाणू ज़ैतून। प्यारा ॿारो, जेकॾहिं अव्हां सिंधी पढ़णु चाहियो था त सिंधी अरबी जे 52 अखरनि जा नाला ऐं उन्हनि जा आवाज़ ऐं उन्हनि जे पढ़ण जो तरीक़ो लाज़मी अचणु घुरिजे। अॼु असां ॿिए अखर पढ़ंदासीं ऐं उन जा आवाज़ ऐं उन जा लफ़्ज़ पढ़ंदासीं। अखर जो नालो ॿिए, बुनियादी लफ़्ज़ बकरी, आवाज़ ऐं लफ़्ज़ ॿ बकरी, ॿे ॿिली, ॿ बुक, बा ॿार, ॿू ॿूटी, ॿी ॿीड़ी। वधीक पढ़णु सिखंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा ऐं वीडियो खे यूट्यूब ते मुकमल ॾिसंदा।